अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़नि में आहियो? उमेद थी कयां सभई अलाह जे अमान में हूंदा। मां आहियां आसमा भुट्टो ऐं प्रोग्राम आहे कैफ़े सिंध ऐं मूंसां गॾु आहिनि AR जमाली साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आसमा तव्हां कीअं आहियो? ख़ुशि मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो जमाली साहब? मां बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह हमेशह वांगुरु ठीकु ठाकु। माशाअल्लाह। नाज़रीन तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मूंखे उमेद आहे त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा हूंदव। जेके रेसिपियूं ठाहियूं था उहे बि तव्हां ज़रूरु घर में ट्राई कंदा हूंदव। असांजी इहा ई कोशिशि आहे सुठे मां सुठी तव्हां लाइ रेसिपी ठाहियूं, ईज़ी ऐं आसान। जेको आम घरनि में जेके डिशूं ठहंदियूं आहिनि उहो ई आउं ठाहींदो आहे। छो जो असां कैफ़े सिंध जो प्रोग्राम आहे, देसी खाधनि जो प्रोग्राम आहे। असीं देसी खाधा ई ठाहींदा आहियूं। पर अगरि तव्हांजी का फरमाइश आहे कहिड़े बि कंट्री जो खाधो जिते तव्हां फरमाइश करे सघो था, उहा बि इंशाअल्लाह असीं इन प्रोग्राम में ठाहींदासीं। बिल्कुलु। ऐं हर प्रोग्राम में असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त कुझु मुख़्तसिर ठाहिजे, कुझु मुख़्तसिर खाधा पचाइजनि जेके तव्हां कॾहिं न आहिनि पचाया, जंहिंजी रेसिपी तव्हांखे नथी अचे। असां हर प्रोग्राम में कुझु डिफरेंट ठाहींदा आहियूं। त जमाली साहिबु, हमेशह जीअं ख़ुशबूदार ज़ाइकेदार कहिड़ी डिश पिया तव्हां अॼु पचायो? अॼु आउं ठाहे रहियो आहियां साए मसाले में कुकड़ जो बोड़, ग्रीन चिकन मसाला जेका उहा मां ठाहियां पियो। ग्रीन कढ़ाई बि हूंदी आहे पर ग्रीन चिकन मसाला आउं ठाहे रहियो आहियां। त सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेको ग्रीन मसालो आहे, हीअ तव्हां ॾिसो वेठा कैमरामैन ॾेखारे थो, हीअ हिन में सावा मिर्च, सावा धाणा, साई मेथी ऐं ॾही, हिकिड़ो बंच ईअं सम्झो त धाणनि जो हुयो, बल्कि मतिलबु वॾो हिकिड़ो बंच थींदो आहे धाणनि जो, उहो हुन में शामिलु कयो आहे। थोरी जेका मेथी शामिलु कई आहे। 7-8 दाणा जेके आहिनि उहे आहिनि सावा मिर्च ऐं उनखां पा ॾही जो, सभिनी खे ग्राइंडर में विझी ग्राइंड कयो आहे गॾु। मसालो ई तयारु आहे। चिकन ई कटियल बूटियूं ऐं हीअ बसरनि उनखे मूं ग्राइंड कयो आहे। बसरनि तक़रीबन 2 अदद। ॿिया कहिड़ा मसाला पवंदा जीअं हाणे हुन में तेल शामिलु कयो आहे। तेल थोरो हिन में घटि कंदा, तेल घणो थी वियो आहे। अच्छा, तेल तव्हां केतिरो इस्तेमालु कंदव? तेल तक़रीबन 150 ग्राम आहे। 150 ग्राम। अधु किलो चिकन आहे, काफ़ी आहे 150 ग्राम। त सभ खां पहिरियों असीं चिकन में शामिलु कंदासीं। ऐं चिकन सां गॾो गॾु हिनमें थूम अदरक जी पेस्ट आहे, उहा असीं में गॾु शामिलु कंदासीं हिन में चिकन सां गॾु। ठीकु, मूंखे चमिचो खणी ॾियो। हिनखे सुठे तरीक़े सां भुञणो पवंदो। चिकन ग्रीन मसाला आसान आहे, ॾाढी बहितरीनु डिश आहे ऐं ॾाढी टेस्टी बि आहे। ज़बरदस्त रेसिपी आहे ऐं हमेशह वांगुरु चेंज रेसिपी आहे। मतिलबु ग्रीन चिकन कढ़ाई। कढ़ाई न, चिकन मसालो आहे ग्रीन चिकन। हा, कढ़ाई बि ठहंदी आहे पर मूं चिकन ग्रीन मसालो ठाही आहे। हिनखे हाणे तेल थोड़ी डिफरेंट हूंदी आहे। उहा थोरी डिफरेंट हूंदी आहे। त काफ़ी डिशिस आहिनि, जीअं हिकिड़ी गुलाबी चिकन ठहंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे गुलाबी चिकन? अच्छा। उहा असीं इंग्लिश खाधनि में आहे। उनखे हिकिड़ी त हूंदी आहे चिकन अनारकली, उहा बि बिल्कुलु पिंक हूंदी आहे, गुलाबी कलर जी हूंदी आहे। ॿी असीं चिकन हिकिड़े इंग्लिश में ठाहींदा आहियूं, उनखे चवंदा आहियूं चिकन पोमेग्रेनेट सॉस। पोमेग्रेनेट सॉस उहा बि मतिलबु अनार खे जेको जूस आहे उन में ठहंदी आहे। उहा बि ज़बरदस्त। नाला एॾा ॾुखिया आहिनि त पचाइण में डिशेस केॾियूं ॾुखियूं हूंदियूं जमाली साहब? पचाइण ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो अगरि तजुर्बो थी वियो माशाअल्लाह असांजो एतिरो। पर जेके बि ॾुखियूं डिशेस आहिनि जेके मूं ॿुधियूं आहिनि, पर हिन प्रोग्राम थ्रू तव्हां एॾो आसानी सां ठाहे वेंदा हो जो पचाइण वारे खे का तकलीफ़ न थींदी। बिल्कुलु ईज़ी आहे न। हाणे ॾिसो त हिन में सभु तेल गरम कयो, चिकन शामिलु कई, अदरक थूम जो हिकिड़ो पेस्ट उहो शामिलु कयो, बसर जेके आहिनि उहे मूं पेस्ट ठाहिया आहिनि उहे असीं हींअर में शामिलु कंदासीं। ठीकु आहे, बसि सुका बसर। हा, इन सां गॾो गॾु हिन में अछो ज़ीरो जेको आहे उहो बि आउं शामिलु कंदुसि, हिकिड़ो चमिचो। हाणे हिनखे असीं सुठे तरीक़े सां उन सां गॾो गॾु लूणु, उहा टू द टेस्ट, जेतिरी ज़रूरत आहे तव्हांखे उन हिसाब सां। ठीकु, ही चिकन ग्रीन मसालो आहे, हिनखे बसर चिकन जेको आहे पाण में भुञणो पवंदो हिनखे। उनखां पोइ ॿिया मसाला शामिलु कंदासीं। ॾही जेका हिन में टमाटर में बिल्कुलु शामिलु न आहिनि करणा, हिनखे थोरो पचण ॾींदासीं। ठीकु आहे, मतिलबु हल्की बाहि ते न, हाणे फुल्का ढके ॾेई छॾींदासीं हिनखे। पचंदी बसर चिकन जो पाणी बि गॾु छॾींदी हिन बसर में थोरो पाणी। हमेशह चिकन पाणी छॾींदो आहे, त इन जे लाइ तव्हांखे कुझु मिंटनि जे लाइ
ढक ॾेई छॾे ॾियो जीअं स्टीम ते पाणी बि जज़ब थी वञे सुठे तरीक़े सां बिल्कुलु तव्हांजी चिकन पची वञे। त हीअ रेसिपी जेके तव्हां नाला ॿुधाया ग्रीन थी वई ऐं पंहिंजो पिंक थी वई पोइ हीअ मतिलबु चिकन खे मुख़्तसिर तरीक़नि सां पचाए सघिजे ऐं तव्हांखे ॿुधायां त चिकन खे अंब जी सॉस में ठहंदी मैंगो सॉस उन में ठहंदी आहे चिकन ऑरेंज जूस में ठहंदी आहे चिकन इलाही तरीक़नि सां चिकन ठहंदी आहे खीर में ठहंदी आहे जीअं वाइट सॉस चवंदा आहियूं उहा खीर में चिकन ठहंदी आहे तो काफ़ी वैराइटियूं पर असां हींअर जेको ठाहियूं पियासीं हिन में देसी खाधनि ते या देसी खाधनि ते ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके असांजे मुल्क में मसाला इस्तेमालु थियनि उन्हनि मसालनि मां असीं खाधा ठाहियूं पिया हींअर उहो बि डिफरेंट तरीक़े सां उहे शयूं आहिनि जेके असांजे शहरनि में मुल्कनि में ॾाढो आसानी सां मिली वेंदियूं आहिनि शयूं ऐं असां सवले तरीक़े सां हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हांखे सेखारींदा आहियूं ऐं मां ॿुधाईंदी आहियां जमाली साहिबु तव्हांजे आॾो ठाहींदो आहे त माशाल्लाह तमामु सुठी उन्हनि खे नॉलेज आहे ऐं हीअ नॉलेज तव्हांजे अॻियां तव्हां सां शेयर कंदो आहे विराईंदो आहे त उमेदु थी कयां तव्हां हितां बि कुझु हुनरु चई सघिजे थो पिराईंदा हूंदव छो त जमाली साहिबु ठाहींदो आहे जेकॾहिं तव्हांजी फीडबैक सुठी हूंदी त असांखे बि ॾाढी ख़ुशी थींदी छो त हीउ प्रोग्राम तव्हांजो आहे तव्हांजे लाइ आहे त उमेदु थी कयां असांजे हिन प्रोग्राम खे ॾाढे शौक़ सां ॾिसंदा हूंदा तव्हां चिकन जा तव्हांखे ॿुधायो इलाही आइटम ठहंदा आहिनि जीअं मां पहिरियां ॻाल्हि कई इहे जूसनि में ठहंदियूं आहिनि चिकन वरी तव्हां ड्राई फ्रूट था चओ अच्छा हा चिकन कैशरोल ठहंदी आहे कैशू नट्स ठहंदी आहे चिकन आलमंड ठहंदी आहे चिकन मतिलबु तव्हांखे छा ॿुधायां अच्छा माना काफ़ी मुख़्तलिफ़ शयूं मतिलबु अलॻि अलॻि हा अलॻि अलॻि उन्हनि जी सॉसिस ठहंदियूं आहिनि सुठी खां सुठी टेस्ट कहिड़े में हूंदो आहे कीअं माण्हू मतिलबु ठाहे असांजी पंहिंजे मुल्क में असीं रहंदा असांजी पंहिंजी ज़बान ते जेके स्पाइसी खाधा आहिनि असांखे इहे पसंदि था अचनि छो इंग्लिश खाधा आहिनि उहे माण्हू खाइनि जिन खे मसाला पसंदि न आहिनि उन्हनि छो असीं वधि में वधि कारा मिर्च इस्तेमालु कंदा आहियूं या वाइट पेपर असीं उहे इंग्लिश खाधनि में इस्तेमालु कंदा आहियूं अच्छा असां वटि वरी मसाला ॾाढा स्पाइसी ऐं हिते असां इलाही मसाला इस्तेमालु कंदा आहियूं वेंदा आहिनि ॾाढा तेज़ सभ खां वधीक जेके स्पाइसी जेके मसाला खाधा आहिनि उहे आहिनि इंडोनेशिया में या थाईलैंड में अच्छा उते असांखां वधीक मसाला पर उहे सावा मिर्च आहिनि उहे ॻाढ़ा मिर्च इस्तेमालु न कंदा असां वटि वरी ॻाढ़ो मिर्च इलाही इस्तेमालु थो कयो उहे सावा मसाला इस्तेमालु कंदा आहिनि सिहत जे लाइ ॻाढ़ो मिर्च ठीकु आहे या कारो मिर्च कारो मिर्च सभ खां बेस्ट आहे उहो खाइणु घुरिजे कारे मिर्च सां त तव्हांखे ॿुधायां त चवंदा आहिनि त कारो मिर्च खाइण सां तव्हांजो गलो जेको आहे उहो बि साफ़ु रहंदो अखियुनि जी जेका चवंदा रोशनी आहे उन सां बि माण्हू जल्दी न थी वेंदा आहिनि थोरो चश्मो पाईंदा आहिनि कारे मिर्च खाइण वारा जेकी नज़र वीक थी वेंदी आहे उहो कारा मिर्च इस्तेमालु करे त शायदि उनजी नज़र ठीकु थी वेंदी अच्छा त पोइ त सही आहे न त सिहत जो राज़ कारा मिर्च में बि आहे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असां घणो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं असांखे उनजे नुक़साननि जी ख़बर न हूंदी आहे त बहितरु आहे त असां पंहिंजे खाधनि में उहे शयूं इस्तेमालु कयूं जेके असांजी सिहत जे लाइ सुठियूं साबित थियनि त जीअं कारा मिर्च जमाली साहिबु ॿुधायो त उहे बि तव्हां खाईंदा कयो जेकॾहिं ॻाढ़नि मिर्चनि जो शौक़ु आहे त घटि घटि इस्तेमालु कयो कोशिशि कयो ब्लैक पेपर तव्हां पंहिंजे घर में वधीक इस्तेमालु कयो ग्रीन कुकर साए मसाले में ॾाढी सुठी रेसिपी तयारु थी रही आहे असांजे हिन कैफ़े सिंध प्रोग्राम में त उमेदु थी कयां तव्हां हीअ असांजो प्रोग्राम शौक़ सां ॾिसंदा हूंदा वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो अचूं था ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भली कार चवां थी जीअं त जमाली साहिब जा हेॾा ताम तयारु पिया थियनि ऐं मां वई हुअसि ब्रेक ते त उमेदु थी कयां तव्हां इंतज़ार में वेठा हूंदा आया आहियूं वापसि जमाली साहिब सां कयूं था कचहरी हा कचहरी बि कंदासीं कचहरी सां गॾो गॾु रेसिपी जे बारे में तव्हांखे ॿुधायां त मूं सभ खां पहिरियां हिन में तेल गरम कयो ऐं तक़रीबन तेल मूं वटि 150-200 ग्राम जे दरमियान तेल हुयो अधु किलो चिकन हुई ऐं हिन में अदरक थूम जी पेस्ट हिकिड़ो चमिचो हुयो ऐं उनखे अलावा बसर जेके हुआ उन शामिलु कया अथमि हिकिड़ो चमिचो अछे ज़ीरे जो शामिलु कयो अथमि सभिनी खे सुठे तरीक़े सां मिक्स कयो हाणे थोरी ख़ुश्क थी वियो आहे हाणे ॿिया असीं मसाला शामिलु कंदासीं उहे कहिड़ा आहिनि उहो बि तव्हांजे साम्हूं ई आहिनि अच्छा तक़रीबन हे चिकन पची वियो आहे न अञा पची वञनि अञा मसाला पवंदा हिकिड़ो चमिचो जेको आहे इहे सुकल दाणा आहिनि छो में सावा दाणा ई पवंदा उनखे अलावा हैड जो आहे अधु चमिचो उहो असां शामिलु कयो आहे थोरो अधु चमिचो जेको आहे पीठल गरम मसाले खां थोरो चुटकी वारा काफ़ी न आहे हिन में एतिरो आहे ॻाढ़ा मिर्च असीं हिन में कोन शामिलु कंदासीं छो जो हिन सावा मिर्च ऑलरेडी आहिनि काफ़ी अच्छा ॻाढ़ा मिर्च बिल्कुलु बि इस्तेमालु न आहिनि ॻाढ़ा न आहिनि करणा कारा मिर्च बि न आहिनि करणा कारा करे सघो था
पर हिनमें जेको मूं शामिलु कया आहिनि उहे कया आहिनि सावा मिर्च। सावा मिर्च, छो त सावा मिर्च तव्हां अॻु में ई हुन में रखिया आहिनि न, ग्राइंड करे छॾिया आहिनि, ग्राइंड करे। पर हे त ग्रीन मसालो ठहंदो नी, साओ मसालो। सही, ॾिसो न केॾी ज़बरदस्त हिन जी उहा ठही आहे, या रस ठही आहे, रस ठही आहे, ग्रीन ॾाढी कलर घाटी घाटी ग्रेवी ठही आहे माशाल्लाह। हाणे हिन में असां जेका ॾही आहे, ॾही, मेथी, सावा धाणा ऐं साई मिर्च जेके आहिनि असीं हींअर शामिलु कयूं, ठीकु आहे। वाह वाह, सभई मिक्स थी विया मसालानि में, हीअ सभई मसाला हाणे में शामिलु कयासीं। हाणे जेको लास्ट में तव्हां शामिलु कयो उहे सावा मिर्च ऐं फूदनो ऐं ॾही, उनजो न पेस्ट। फूदनो न आहे हिन में, फूदने विझण सां जो कलर जेको कारो थी वेंदो, अच्छा, कॾहिं हा फूदनो हिन में शामिलु न कजो। सही, सावा धाणा, सावा मिर्च, ॾही ऐं साई मेथी, हुड़बो साई जेको आहे, मेथी मतिलबु हुरबो ऐं सावा धाणा ऐं सावा मिर्च ॾही, इन टिनी खे गॾु पंहिंजो ग्राइंड करिणो आहे ऐं हिन जो पेस्ट ठाहिणो आहे, उहो लास्ट में तव्हांखे शामिलु करिणो आहे। जीअं जमाली साहिबु ॿुधायो, जीअं मां भुलिजी वियमि त हिन में फूदनो नाहे ऐड करिणो, छो त फूदने सां चवनि था त मतिलबु कारी थी वेंदी हीअ, जो कलर कारो थींदो सुठो न लॻंदो आहे। अगरि तव्हांखे फूदने जी चटणी ठाहिणी आहे त उहो गॾु रखी सघो था चटणी, माना अलॻि हा। ठाहे सघो अगरि उनखे तव्हां पचाईंदो त पचाइण सां जो कलर कारो थींदो, उहो सही। तव्हांखे मतिलबु सावा मिर्च, ॾही, फूदनो, हुन ॿी का शइ न हुजे, मतिलबु फूदनो, सावा मिर्च, ॾही ऐं ॿ थूम जा जेके आहिनि, ॿ ॻड़ियूं विझी सभिनी खे तव्हां ग्राइंड कयो, पोइ हुन में थोरो लूणु विझी मिक्स करे उहा चटणी तव्हां रखी सघो था। अच्छा, हा, मज़ेदार सही आहे। न न, कॾहिं कॾहिं चटणी असां बारबेक्यू सां खाईंदा आहियूं या कंहिं बि कढ़ाई सां खाईंदा आहियूं त ॾाढो मज़ो ॾींदियूं आहिनि। तव्हां होटल ते वञी खाईंदा त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो पंहिंजे हिसाब सां ॾींदा आहिनि, पर तव्हां पंहिंजे घर में ठाहे खाईंदा उन जो वधीक मज़ो आहे। न, हाणे होटल ते वञण जी छा ज़रूरत आहे, जॾहिं खां मां हीउ प्रोग्राम करणु स्टार्ट कयो आहे, यकीन कयो जमाली साहिबु, होटल खां वधीक ज़ाइकेदार ऐं साफ़ सुथरा खाधा ही मां तव्हां वटि ॾिठा आहिनि, त यकीन कयो होटल ते वञण वारी जेका तलब हुई न खाइण वारी, उहा मुंहिंजी ख़तमु थी न वई। कॾहिं इंसानु आउटिंग कंदो आहे, शौक़ु हूंदो आहे खाइण पीअण जो बि, पर हूंदो आहे न आउटिंग, या माण्हू महीने में ॾेढ में, पर मां त ॿिए ॾींहुं 3 ॾींहं माना ॿाहिरां जा खाधा खाईंदी आहियां। पर माशाल्लाह सां जॾहिं खां मां तव्हांजा ॾिठा न खाधा पचाइण, त मां चवंदी आहियां मां घर में ई ठाहियां, एॾो ज़ाइको ईंदो आहे। हिकु ॿ दफ़ो मूं ट्राए कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त माशाल्लाह सां। वरी तव्हांजे हथ में त वधीक शीरी आहे नी, छा ॻाल्हि ये कजे। बि अल्हम्दुलिल्लाह मालिक जो अहसान आहे। मां कोशिशि कंदो जेका बि शइ ठाहियां त घटि मसालनि में थोरो चेंज, मतिलबु डिफरेंट हुजे, थोरो अलॻि हुजे, थोरो हमेशह इहा कोशिशि रही आहे। अच्छा जमाली साहिबु, मूंखे तव्हां इहो त ॿुधायो त कॾहिं बि इंसानु आहे कॾहिं कॾहिं ख़ता थी वेंदी आहे, कॾहिं का रेसिपी ख़राबु थी वई आहे, हिकु तव्हां जल्दी जल्दी में ठाहियो, महिमान अचणा हुजनि या के तव्हांजा, अगरि का बि रेसिपी तव्हां ख़राबु थियो वञे थी त उनखे तव्हां आउट न कयो, उनखे ख़राबु न कयो। हीअ जी मिसाल ई ॻाल्हि आहे, हीअ मां चिकन कढ़ाई ठाहियां पियो या चिकन मसालो ठाहियां पियो, ग्रीन मसालो, अगरि हीअ ख़राबु थी वञे, टेस्ट ख़राबु थी वञे हिनजी, या लॻियो थी वञे, तव्हां हिनखे साइड ते करे छॾियो। साइड ते करे हिनजी ॿी तव्हां हल्की ग्रेवी ठाहे, ऐं मिसाल अगरि हिन में मिसाल के ॾही सां शामिलु कई आहे त वरी तव्हांखे टमाटर जी ग्रेवी अलॻि ठाहियो, पोइ अलॻि ग्रेवी ठाहे ऐं हुन मां तव्हां जेके चिकन जा सभु सही पीस आहिनि कढी उन ग्रेवी में शामिलु करे उनखे तव्हां ॿिए तरीक़े सां ठाहे सघो था। बिल्कुलु आउट न करे छॾियो, ख़राबु न कयो, उनखे मतिलबु गार्बेज न कयो बिल्कुलु। जेको मसालो जेकॾहिं ख़राबु थी वियो आहे, मसालो ख़राबु थियो त उहो चिकन था कढी छॾियो, मसाले खे तव्हां आउट करे छॾियो, हुन में स्मेल ईंदी वरी। पर मुंहिंजो इहो सुवालु हुयो त तव्हां खां कॾहिं का ख़राबु थी वई आहे डिश कॾहिं? बिल्कुलु थी हूंदी, मूंखे एतिरो यादि न आहे, थी हूंदी त उनखे मूं वरी अलॻि तरीक़े सां ठाहे छॾियो हूंदो। अच्छा, माना ज़ाया नाहे कई? ज़ाया न कई। सही, रोज़ी ज़ाया बि न करणु खपे। ऐं ॾाढो सुठो तव्हां तरीक़ो ॿुधायो, हमेशह कुझु न कुझु तव्हां वटां सिखण लाइ मिलंदो आहे। ख़ुशबू ॾाढी ज़बरदस्त थी अचे, ऐं मतिलबु इहा चेंज अचे थी हिकिड़ी न, बिल्कुलु कलर ॾिसो ग्रीन ग्रीन में सॼो अची वियो आहे। ऑयल बि जेको आहे त हीअ थोरो मथे अचे पियो, मतिलबु चिकन हाणे तयारु थियण वारी आहे। अच्छा, ऑयल जो मथे अचणु, पोइ इन जी इहा निशानी आहे त चिकन ऐं तव्हांजी ऑयल मथे अची वियो, मतिलबु पाणी ख़ुश्क थी वियो आहे, चिकन ॻरी वई आहे त ऑयल हाणे थोरो मथे अची वियो आहे, ठीकु आहे न। इहा निशानी हूंदी आहे पचण जी। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। दम ते रखंदासीं, हीअ थोरो वधीक पची वञे। जेके नाज़रीन असां हींअर टीवी ॾिसनि पिया, हींअर प्रोग्राम असां ॾिसनि पिया, त जिन हाणे टीवी खोलियो आहे त उनखे मां वरी हिकिड़े वारे ॿुधाईंदुसि त हीअ चिकन मूं कीअं ठाही आहे, ग्रीन मसाला या साए मसाले में असां कुकड़ कीअं पिया ठाहियूं। त सभु खां पहिरियां अधु किलो जेका कुकड़ असां वटि उन जा नंढा नंढा पीस ठहियल हुआ। उन खां अलावा 200 ग्राम ॾही हुई। ॾही में मूं शामिलु जेको कयो हुओ हुनमें सावा धाणा, हिकिड़ी बंच सावा धाणा, 7 खां 8 दाणा जेके आहिनि सावा मिर्च,
अधु पंच जेको हुनजो मेथी जो हुयो उहो हुयो, सभिनी खे मूं ग्राइंड कयो, हिन में जग में विझी जूसर में हिनखे सुठे तरीक़े सां ॾही शामिलु करे ऐं मसालो मूं ठाहियो। ॿ बसर जेकी आहे, ॿ बसरनि खे बि मूं हुन में थोरो पाणी विझी ग्राइंड कयो। बसर जेकी आहिनि बिल्कुलु पेस्ट ठही हुननि जी। सभु खां पहिरियां तेल गरम कयो, तेल गरम करे में चिकन शामिलु कई, अदरक और थूम जी पेस्ट हिकिड़ी शामिलु कई, ऐं हिकिड़ो अछो ज़ीरो चमचो शामिलु करे सुठे तरीक़े सां पचाए बसरनि खे, कि बसरनि जो पाणी बि ख़ुश्क थियो, चिकन जो पाणी बि ख़ुश्क थियो। अधु चमचो हिकिड़ो मूं में गरम मसालो पाउडर विधो, दाणनि जो हिकिड़ो पाउडर जेको चमचो विधो, ऐं हिकु अधु चमचो जेको मूं विधो हैड जो, उनखे सुठे तरीक़े सां पचाइण खां पोइ ख़ुश्क थी चिकन, त उहो जेको साओ मसालो आख़िर में जीअं मां पचायो सुठे तरीक़े सां पची वियो आहे, तयारु थी वियो तक़रीबन, तेल मथे अची वियो ॾिसो, माना लॻभॻि हीअ असांजी डिश तयारु थी वई आहे। अच्छा, हाणे माना तव्हां हल्की बाहि ते हिनखे मां हल्की बाहि ते जेका बि कसर हूंदी उहा हिन में ख़तमु थी वञे। इनशाला हीअ तक़रीबन ही तव्हां डिश नोट कई हूंदी, लिखियो हूंदव पाण वटि, नोट कई हूंदव। ऐं उन खां पोइ जेका ॿी रेसिपी आहे उहा बि ॾाढी ईज़ी आहे, मज़े वारी आहे, उहा बि इनशाला ब्रेक खां पोइ ईंदासीं। हा, उहा जैसे ॿी आख़िरी जेका लास्ट ब्रेक हूंदी आहे असीं हुन में ठाहींदा आहियूं। उहा साइड डिश हूंदी आहे, हिकिड़ी मेन डिश थी वई, हिकिड़ी साइड डिश हूंदी आहे। माण्हू दस्तरखान ते वेंदो आहे त 2-3 आइटम थो हुजनि घटि में घटि। सो घटि पैसनि में ऐं घटि बजट में तव्हां इहे शयूं ठाहे सघो था पंहिंजे घर में। वाह, माना असां जहिड़ा ग़रीब माण्हू हुजनि त घटि पैसनि में सुठियूं ठाहे सघो था। त ज़बरदस्त रेसिपी असांजे प्रोग्राम में ठही आहे अॼु, डिफरेंट हमेशह जीअं। त हिकिड़ी ॿी बि डिश असां तयारु कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में, त उहा ठाहींदा आहियूं ब्रेक खां पोइ। असां तव्हांखे कराईंदा आहियूं थोरो इंतज़ारु। त वञूं था ब्रेक ते, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। भलीकार भलीकार, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भलीकार चवां थी। उमेद थी कयां त हीअ तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा हूंदा। जीअं त ब्रेक खां पहिरियां मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी ॿी बि रेसिपी असांजे प्रोग्राम में तयारु थिए पई, त उहा हाणे मां जमाली साहिब खां पुछां पई त अॼु वरी ॿी रेसिपी कहिड़ी पिया तयारु कयो? ॿी बि रेसिपी मूं वटि जेका आम घर में ठहंदी आहे, पर तरीक़ो हमेशह मां ॿुधाईंदो मुंहिंजो अलॻि तरीक़ो ठाहिण जो, तव्हां शइ त अलॻि हुजे। आउं पियो ठाहियां आलू मटर जे। आलू मटर, हो फेवरेट। आलू मटर ऑलरेडी बॉइल थियल आहिनि, क्यूब कटिंग पटाटा जेके आहिनि उहे मूं करे छॾिया आहिनि, टमाटरनि जी जेका पेस्ट आहे उहा मूं ठाहे छॾी आहे, बसर जेके मूं चॉप करे छॾिया आहिनि। ॿिया मसाला असीं कीअं शामिलु कंदा, त तेल मूं गरम करे छॾियो पहिरियां ई। त हमेशह मूंखे असां चवंदी आहे जॾहिं तेल विझ त नाज़रीन जे साम्हूं विझ, पर तेल गरम थियण में टाइम लॻी वञे, इन करे टाइम घटि जे करे तेल मूंखे पहिरियों गरम करणो पवंदो आहे। मां चवंदी आहियां जेॾी महिल तव्हां तेल विझो था त असांखे ॿुधायो केतिरो था विझो, जीअं असांजी नाज़रीन खे ख़बर पए। पर जमाली साहिब पहिरियां ई तेल विझी छॾींदो आहे। मां इन करे विझंदो चयो आहे, थोरो हिन में तेल गरम में टाइम लॻी वेंदो आहे काफ़ी थियण मंझि। त बसर जेके आहिनि मां थोरो हाफ टन करणा आहिनि। कटिंग बि तव्हां थोरी डिफरेंट कई आहे? हा, क्यूब कटिंग आई। अच्छा, ही क्यूब कटिंग आहे। क्यूब कटिंग जेको आहे न, जेॾी महिल रेसिपी ठहंदी आहे त ॾाढी ज़बरदस्त लॻंदी आहे, ऐं अलॻि अलॻि सब्जियूं थी बीहंदियूं आहिनि, ऐं ॾाढो ज़बरदस्त। ख़ासि करे चाइनीज़ में इहा कटिंग हूंदी आहे न। चाइनीज़ में हिकिड़ी जूलिन कटिंग हूंदी आहे, हिकिड़ी क्यूब कटिंग हूंदी आहे, ॿी स्क्वायर कटिंग हूंदी आहे। अलॻि अलॻि कटिंग हूंदी नाला हुन। सही। अच्छा, कटिंग ते मूंखे यादि आयो त हीअ जेको तव्हां कटिंग कंदा आहियो टक 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 टक, इहो मूंखे अॼु ताईं सम्झ में न आहे आयो, छो त असां वटि अक्सर ईअं मतिलबु जस्ट पटाटो हुयो या कुझु ईअं हथ में छिलींदा आहियूं, कटिंग बि हथ सां कंदा आहियूं। हा, हिते असांजी अधी भेनरुनि खे या घर में जेके बि कुझु न्याणियूं आहिनि त तक़रीबन कटिंग सां हिते न असांजी निशान पइजी वेंदा आहिनि। सो आउं कोशिशि कंदो आहियां त शुरू में जॾहिं आउं सिखियसि हीअ कटिंग सिखणु, त हुन टाइम मुंहिंजे काफ़ी हथ कटिया हुआ। अच्छा, हाणे मां तॾहिं थी चवां न त इहो मूंखे तव्हां कटिंग आङुरी जेका हीअं फोल्ड कंदा आहियूं, का शइ पकड़े आङुरी हीअं फोल्ड कंदा आहियूं, हीअं फोल्ड। अच्छा, त पोइ जेका कटिंग हूंदी आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे थोरो कटिंग बोर्ड ते पोइ तव्हां एॾो फास्ट ऐं आसानी सां कीअं कटे वेंदा आहियो? बसि हाणे तजुर्बो थी वियो, ज़ाहिर ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह। इहो कॾहिं असांखे बि सेखारियो। जॾहिं बि कटिंग तव्हांखे मूंखां सिखणी आहे, बिल्कुलु मूंखे सिखणी आहे। छुरी तेज़ हुजे, ऐं चवां त मुंहिंजी तव्हां भले अखियुनि ते पटी रखी छॾियो, भले बसरनि जी तव्हां हिकिड़ी बोरी या पटाटनि जी रखी ॾियो, ईअं पूरी कटे छॾींदी। ऐं मूंखे ईअं जेकॾहिं तव्हां पटी ॿधो पूरो हथ पंहिंजो कटे। अच्छा, हाणे हिन में असमा इहे बसर जेके आहिनि हाफ टन थी विया आहिनि। अच्छा, हिकिड़ो चमचो सफ़ेद ज़ीरो जेको अछो इहो असां शामिलु कयोसीं। इन जी जीअं ख़ुशबू ईंदी त उन सां गॾु छा छा मूंखे मिलाइणो आहे हिन में, साम्हूं जो टाइम बि थोरो असां वटि घटि ई बचियो आहे मुंहिंजे ख़्याल में। अच्छा, ही मिक्स वेजिटेबल न, आलू मटर। आलू मटर, सिर्फ़ु आलू मटर। अच्छा, ये जेके पंहिंजो आलू आहिनि इहे बि बॉइल कयल आहिनि? न, ये कचा आलू। ये कचा आलू कचा आहिनि, हिनखे असीं
हींअर थी। केतिरा आलू तव्हां हिन में विधा? हिन में तक़रीबन 3 पटाटा हुआ, 3 पटाटा, पाव जेके आहिनि तक़रीबन उहे आहिनि। पाव पटाटा, 2 बसर, हा 2 बसर ऐं उनखे अलावा मटर जेके आहिनि पाव आहिनि पाव उहे असां मटर शामिलु कंदासीं। मटर पर ही बॉइल थियल बॉइल थियनि ऐं ॿियूं उते टमाटर, आख़िर में शामिलु कंदासीं। टमाटर जो पेस्ट आहे। टमाटनि तां मूंखे यादि आयो त अक्सर मां ॿुधंदी रहंदी आहियां जेतिरे क़दुरु त चवंदा आहिनि टमाटर खाइण सां पथरी थींदी आहे, छा इहा आहे? ईअं माण्हू जे चवण ते न लॻो की टमाटर में कॾहिं तव्हां पथरी पाण ॾिठी आहे? कॾहिं कोन ॾिठी आहे न, कॾहिं कोन ॾिठी आहे न, ठीकु आहे न। हा एतिरो ज़रूरु असां ॿुधो आहे डॉक्टरनि खां बि ॿियनि खां ॿुधो त जंहिंखे पथरी आहे उहो माण्हू टमाटर न खाए ऐं ॿियो पालक न खाए, इहो असां ॿुधो आहे। माना जंहिंखे हुजे उहो न खाए, उहो न खाए, न आहे खाइण सां। पथर त कॾहिं सम्झो ई कोन टमाटर सां। पर हूंदियूं न कुझु शयूं डॉक्टर मना कंदा आहिनि हीअ न खाओ, बसि उहे खाइण परहेज़ हूंदी आहे पर खाइण सां थींदी न आहे। जेको माण्हू बीमारी में मुब्तला आहे, जेके उहो बीमारी आहे उन लाइ मना आहे, बाक़ी ॿिए माण्हू वटि त मना थोरी आहे। ईअं हुजे त सभु को माण्हू जंहिं महिल टमाटर कटींदो आहे उन हिकिड़ो हिकिड़ो दाणो अलॻि अलॻि कटींदो में पथर त कोन्हे, पथर टमाटर में न हूंदो आहे। अच्छा, पथर वारो माण्हू टमाटर न खाए। में त न हूंदो आहे पंहिंजो। ऐं ॿियो इहो आहे त टमाटर जी जेका खल लाहे बि आहे, अक्सर माण्हू खल लाहे करे इस्तेमालु कंदा आहिनि सब्जियुनि में या गोश्त में, कुझु वरी माण्हू खल समेत इस्तेमालु कंदा आहिनि। इहो थोरो राज़ ॿुधायो। इहो राज़ इहो ई आहे त टमाटर जी घणा माण्हू खे खल पसंदि न हूंदी आहे, पोइ उहो छा कंदा आहिनि खल लाहे खाईंदा आहिनि। ॿियो कुझु कोन्हे, खल टमाटर जी जेतिरी पचाईंदो अगरंदी कान्हे, कॾहिं बि न अगरंदी। हाणे जीअं मूं ग्राइंड करे छॾियो खल सूधो, ग्राइंड थी वई आहे, ठीकु आहे न। खल सूधो तव्हां ग्राइंड कयो आहे? खल सूधो। खल त नज़र त कोन थी अचे हिन में। में कान थी ग्राइंड थी वियो आहे न। अच्छा, पर हूं टमाटर तव्हां विझंदो त टमाटर जी खल अगरि त 2 पीस करे विझो, 4 पीस करे विझो त खल तव्हांखे अलॻि नज़र पईंदी। टमाटर त ॻरी वेंदो पर खल कान ॻरंदी। माना हिन जो ख़ासि कोई मतिलबु कोन्हे, बसि इहो त पसंदि या न पसंदि करे थो डिपेंड। उन ते आहे। अच्छा, बिल्कुलु। हाणे मैं टमाटर शामिलु कया अथमि। हाणे टमाटर घणा हुया? टमाटर 3 अदद। 3 अदद टमाटर, उन जो पेस्ट शामिलु कयो आहे जमाली साहब। थोड़ी जी पचंदो त असां बाक़ी ॿिया मसाला शामिलु कयूंसि था गॾोगॾु। हिनमें 1/2 चमचो हैड थी शामिलु कंदासीं, 1 चमचो जेको आहे ॻाढ़ा मिर्च उहे थी शामिलु कंदासीं। लूणु टू द टेस्ट हमेशह चवंदो आहे तव्हां पंहिंजे मर्ज़ी केतिरो तव्हांखे लूणु पसंदि आहे, केतिरो पसंदि आहे, घणो या घटि। कुझु माण्हू ॾाढो लूणु तेज़ तिखो खाईंदा आहिनि। सुका दाणा 1 चमचो। घणा मसाला बसि कोन्हे, इहे 4-5 मसाला जेके हूंदा आहिनि घरनि में, उन में आउं कोशिशि कंदो आहियां त भाॼी ठाही सुठे तरीक़े सां। सही। न तव्हांजो त अंदाज़ ई निरालो आहे न, तव्हां हमेशह डिफरेंट ई ठाहींदा आहियो ऐं ॾाढो सुठो। ॾिसो अगरि आउं आलू बॉइल कयां त जल्दी ठही वञे, पर आलू बॉइल न कया आहिनि, आलू कचा आहिनि। आलू बि अचनि था न, कॾहिं नवां था अचनि, कॾहिं पुराणा आलू, कॾहिं आलू मिठो थो थी वञे। अच्छा, मिठे ते यादि आयो, आलू अक्सर मिठा थी वेंदा आहिनि पचाइण में। बोड़ असां कॾहिं कॾहिं पचाईंदा आहियूं, आलू पुलाउ ठाहींदा आहियूं या सब्जियुनि में विझंदा आहियूं, पोइ मिठो थी वेंदो आहे। मिठो हिनखे कीअं असां सेट कयूं? अच्छा, हिकिड़ा आलू हूंदा आहिनि उनजी मथां खल हूंदी आहे गुलाबी। हाँ, उहे असीं तक़रीबन फ्रेंच फ्राई जेके चिप्स ठाहींदा आहियूं उन मां ठहंदा आहिनि, गुलाबी खल वारे आलू मां, ठीकु आहे न। ॿिया जेके नॉर्मल सफ़ेद आहिनि आलू, जेके नवां आलू अचनि था, जेके बिल्कुलु नवां अचनि था, जो फसल लहंदी आहे, उहे आलू डायरेक्ट अचनि था, उहे आलू मिठा हूंदा आहिनि। अच्छा, आलू जेतिरा मसाला जीअं चांवर आहिनि न, जीअं पुराणो चांवर चवंदा आहिनि त उहो सुठो हूंदो आहे ऐं उनखे काफ़ी देरि भिॼाए रखिबो आहे। नओं चांवर जेको हूंदो आहे उनखे घटि भिॼाइबो आहे जल्दी। ईअं आलू जो हिसाब ईअं आहे सम्झो, त जेतिरा पुराणा आलू हूंदा ओतिरो उहे नॉर्मल रहंदा, ऐं नवां आलू हूंदा जेके मार्केट में ईंदा आहिनि त उहे थोरा मिठा हूंदा आहिनि। त मां इहा चवां थी त इन्हनि जी मिठास ख़तमु कीअं कजे? मिठास कुदरती आहे न, त उनखे तव्हां कीअं ख़तमु, थोरो मिठास ख़तमु कला तव्हां हिन में थोरी खटाण जो थोरो इस्तेमालु कयो। अच्छा, जेॾी वक़्तु पचायूं पचाइण में खटाण इस्तेमालु कयो। हाणे मटर शामिलु कंदुसि, आलू तक़रीबन टन थी विया आहिनि। माना लास्ट में मटर शामिलु कया? लास्ट में बिल्कुलु। अच्छा, हिकु दफ़ो ॿीहर ही लास्ट में मटर हुया, माना तक़रीबन जेतिरियूं बि ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे हिन में पइजी चुकियूं आहिनि। त हिकु दफ़ो ॿीहर मां अर्ज़ु कंदसि जमाली साहिब खे त जे नाज़रीन टीवी नाहे ॾिठी, जंहिंखां मिस थी वियो आहे हीअ असांजो प्रोग्राम, त हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि जे लाइ मां बिल्कुलु ॿुधाईंदुसि हिकिड़े वारे हिन पासे रखो। ऐं उहो डिशूं मूंखे होॾां खणी ॾियो, डिश खे पिया आहिनि, हू डिश खणी ॾियो त असां हिनखे डिश आउट बि कंदासीं। हाणे तक़रीबन ही वॾी डिश खणी ॾियो जेतिरी ही पचे अचे। ही ग्रीन मसालो आहे कुकड़ जो, जेका असां दम ते रखी हुईसीं, बिल्कुलु तयारु थी चुको आहे। ॾिसो ग्रीन 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 ज़बरदस्त।
हाँ, ज़बरदस्त खुशबू, ज़बरदस्त कलर, माशाअल्लाह। हीअ जो थोरो मूंखे नंढी डिश बि खणी ॾियो। तो जमानी साहब रिपीट कयो, हीअ असांजी रेसिपी। हीअ रेसिपी जेका आहे सभ खां पहिरियों मूं तव्हांखे ॿुधायो त हिन में बसर जेकी आहे 2 चॉप और तेल गरम करे बसर शामिलु कयो। बसर हाफ टन थी आहे, अधु पची आहे, त उन खां पोइ मूं हिन में पटाटा विधा। पटाटा विझी ऐं गॾोगॾु में सफ़ेद ज़ीरो जेको आहे उहो विधो आहे, उनखे सुठे तरीक़े पचायो, ख़ुशबू आई हुनजी। पोइ टमाटर शामिलु कया। टमाटर जीअं शामिलु कयमि त हाणे थोरो तेल मथे अचे पियो। आलू में अञा थोरी कसर आहे, उहो असीं थोरो पोइ बि पचाए सघूं था, कोई इशू न आहे, पर तरीक़ो बि इहो ई पचाइण जो आहे। अच्छा, पोइ हिन में मूं हैड जेका शामिलु कया, अधु चमिचो जेको हुन में थोरो हिकिड़ो चमिचो ॻाढ़ा मिर्च पिठल, ॿियो जेका सुका दाणा जेके आहिनि हिकिड़ो चमिचो उहो शामिलु कयो आहे। वधीक मसाले में शामिलु कोन कया आहिनि। ज़ीरो, सुका दाणा, ॻाढ़ा मिर्च, हैड, लूणु, बसि। ॾाढी सुठी ऐं ॾाढी बहितरीनु जेका आलू मटर ठहिया आहिनि। ज़ाइको बि ॾाढो सुठो इंशाल्लाह थियो हूंदो, कलर त ॾाढो बहितरीनु नज़र अची रहियो आहे, ख़ुशबू बि ॾाढी ज़बरदस्त अची रही आहे। उमेद थी कयां त हिन असांजे प्रोग्राम खे फेसिन खे तव्हां ॾाढो शौक़ सां ॾिसंदा हूंदा ऐं असां तव्हांजे प्यार भरे कमेंट्स जा ॾाढा तलबगार हूंदा आहियूं। उमेद थी कयां त असांजा ही जेतिरा बि खाधा पचंदा आहिनि त कुझु न कुझु तव्हां हुन में हासिलु कंदा हूंदव, सिखंदा हूंदव ऐं इनशाला तव्हां पंहिंजे घर में बि इहे रेसिपीज़ ट्राई कंदा हूंदव। त ॾाढो सुठो लॻो अॼु जमाली साहब, बिल्कुलु हाणे बि तयारु थी चुकी ॾाढी आहे। सुठी तव्हां रेसिपी ठाही ऐं पंहिंजो हीअ जेका ग्रीन तव्हां ठाही कुकर में ऐं आलू मटर ॾाढो ज़बरदस्त। त इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। त इनशाला हिकु दफ़ो ॿीहर नए खाधनि सां गॾु ऐं नए हफ़्ते इनशाला कुझु नओं डिफरेंट ठाहींदासीं तव्हांजे आॾो। ऐं मां इहो ई चवंदसि असांजे हिन प्रोग्राम खे तव्हां ॾिसंदा रहियो, जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अलाह जे अमान में हुजो। वरी इनशाला नए प्रोग्राम में नयूं डिशिस ठाहींदासीं, इनशाला तव्हांजे साम्हूं आॾो ईंदासीं। तेसीं ताईं मूंखे ऐं जमाली साहब खे ॾींदा इजाज़त। अलाह हाफ़िज़। साए मसाले में कुकड़ तयारु करण जो तरीक़ो। 200 ग्राम दही खणो, सावा धाणा हिकु गठी, अधु गठी मेथी जो खणो ऐं 2 बसर बि खणो, उन्हनि खे कटे मिक्स करे ग्राइंड कयो। पोइ सभ खां पहिरीं तेल गरम कयो, पोइ कुकड़ शामिलु कयो ऐं अदरक थूम जी पेस्ट ऐं अछो जीरो 1 चमच शामिलु कयो। पोइ सुठे नमूने पचायो। जीअं चिकन जो पाणी खुश्क थी वञे त अधु चमच पीठल गरम मसालो शामिलु कयो, सुका धाणा 1 चमच शामिलु कयो ऐं अधु चमच हैड जो शामिलु कयो। पोइ सुठे नमूने पचायो। जीअं चिकन खुश्क थी वञे त पोइ ग्राइंड थियल साओ मसालो उन में शामिलु कयो, 2 मिंट पचायो। अव्हांजी साए मसाले में कुकड़ तयारु आहे। साए मसाले में कुकड़ में इस्तेमालु थींदड़ शयूं: कुकड़ अधु किलो, तेल 1 पाव, बसर 2 अदद, ॻाढ़ा मिर्च हस्बे ज़रूरत, दही 200 ग्राम, सावा धाणा 1 गठी, मेथी 1 गठी, अछो जीरो 1 चमच, गरम मसालो अधु चमच, अदरक थूम जी पेस्ट 1 चमच, सुका धाणा 1 चमच, लूणु हस्बे ज़रूरत, हैड अधु चमच। आलू मटर तयारु करण जो तरीक़ो। सभ खां पहिरीं तेल गरम कयो, पोइ अछो जीरो 1 चमच शामिलु कयो। जीअं ख़ुशबू अचे त पटाटा हुन में शामिलु कयो, पोइ थोरो पचायो। पोइ ग्राइंड थियल 2 टमाटा शामिलु कयो, पोइ अधु चमच हैड शामिलु कयो, 1 चमच ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु हस्बे ज़रूरत ऐं सुका धाणा 1 चमच शामिलु कयो। पोइ बॉयल मटर उन में शामिलु कयो, 2 मिंट पचायो। आलू मटर तयारु। आलू मटर में इस्तेमालु थींदड़ शयूं: आलू अधु किलो, तेल अधु पाव, टमाटा 3 अदद, लूणु हस्बे ज़रूरत, अछो जीरो 1 चमच, हैड अधु चमच, ॻाढ़ा मिर्च 1 चमच, सुका धाणा 1 चमच, मटर 1 पाव।